असांजो चाचो दाऊद कुंभार साहब मौजूद आहिनि, हुन खां पुछंदासीं त छा सूरत हाल आहे। सर तव्हां ॿुधायो हीअ जेके फार्म वग़ैरह रद्द ऐं जेके अफ़वाहूं पियूं गर्दिश कनि हिननि जे हवाले सां तव्हां छा चवंदा? फार्म रद्द थियण वारी रिपोर्ट जेका आहे सा आहे असां वटि, पर इन जा कानूनी पहलू आहिनि, उन्हनि पहलुअनि ते असांजा जेके लीगल आहिनि वकील साहिबान उहे उन ते कमु कनि पिया। पर इहा असांजे लाइ का नई ॻाल्हि कान्हे। तव्हांखे यादि हूंदो त मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जे ख़िलाफ़ु लाड़काणे में एंड टाइम ते ॿिनि माण्हुनि जेके अहिड़ी कंप्लेन कई, उहा अचानक उहा बहाल थी, ऐं लाहौर में जहांगीर बदर जे ख़िलाफ़ु थी, ऐं रावलपिंडी में राजा परवेज़ अशरफ जे ख़िलाफ़ु थी। अहिड़े नमूने सां असांजे हिते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते थींदा रहंदा आहिनि। टंडोल अयार में ख़ासि करे हिकिड़ी सोच आहे जेका 1970 खां वठी अहिड़ा हरकतूं कंदी रहंदी आहे। 1970 में जॾहिं मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साहब हितां इलेक्शन कई, तॾहिं उहा सोच जेका आहे सा मखदूम साहब सां गॾु कान बीठी, जामोट साहब बीठो, ज़ुल्फ़िकार अली शाह जामोट उन सां गॾु हुई। 1977 में जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी टिकट ॾिनो सैयद उमेद अली शाह खे, त हू उनजे मुखालफ़नि जे साम्हूं बीठा, उहो सामुनि सां गॾु हुआ। वरी सत्तार बचाणी खे सूबाई असेंबली सीट मिली त उनजे ख़िलाफ़ बि, ऐं वरी वञी बीठा नसीर ख़ान मंदवाणी जे साथ। अहिड़े नमूने सां असां सां हमेशह जेको आहे से इहा सोच विढ़ंदी रही आहे। हिननि जी असांजे जेको पैनल हो या असांजी जेका सिस्टम आहे उन में इहा इन शइ खे असीं सुठो कोन था सम्झूं त कंहिंजा राज़ कढूं, उन्हनि जे पोयां लॻूं। पर हिननि जी सोच इहा आहे, इंशाअल्लाह ताला कामयाबी थींदी। हीअ शहीदनि जी पार्टी आहे, हिन में हर वक़्तु तकलीफ़ूं आहिनि, जेल, कोड़ा, कुर्बानियूं, शहादतूं, इहो असांजो नस्बुलैन आहे। इंशाअल्लाह ताला असीं अवाम में आहियूं, अवाम असां सां गॾु आहे हींअर बि, ऐं हींअर बि तव्हां ॾिसो हिते त केतिरी अवाम आहे, ऐं इहा अवाम असां सां गॾु आहे। असांजो उम्मीदवार यासिर बचाणी साहब इंशाअल्लाह ताला बहाल थी ईंदो। असांजो जेको लीगल जेका एडवाइज़र आहिनि उहे लॻा पिया आहिनि इन्हनि कमनि खे। इंशाअल्लाह उते ई थींदा। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता न त ग़ुलाम मोहम्मद बाग़ी पुराणो जियालो कामरेड आहे, उहो कवरिंग आहे। इंशाअल्लाह ताला असांजा माण्हू असांखे मायूस न कंदा, ऐं हू बाक़ाइदगी सां इंशाअल्लाह ताला इलेक्शन खटंदो।